शरीफ। والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون. ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون. أولئك عليهم صلوات من ربهم ورحمة وأولئك هم المهتدون. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين. उलमा इकराम, सादात इज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अज दह मुहर्रमुल हराम 1434 हिजरी जो वो दिहाड़ो जंहिंजी निस्बत पाक पैगंबर असांजे हादी रहबर कायनात जे कारणी मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न जे शहादत जो दिहाड़ो मैदान करबला में 10 मुहर्रम जे ॾींहं ते उन्हनि जेको इस्लाम जी सरबुलंदी जे लाइ अल्लाह जे दीन जे ख़ातिर कलमे ऐं क़ुरान जे ख़ातिर जेका अज़ीम कुर्बानी ॾिनी, क़यामत ताईं को भी मुसलमान उन कुर्बानी के विसारे न थो सके। उन्हनि जी शहादत, उन्हनि जो जान कुर्बान करण वारो इहो अमल उम्मत जे लाइ दिलुनि जे दुख ऐं गम जो बाइस भी आहे एक सबक ऐं दीन ते हलण जे लाइ एक दर्स भी आहे। रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक कुरान में इरशाद फरमायो, वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात, जेके अल्लाह जे रस्ते में क़त्ल कया वञनि तव्हां उन्हनि खे मुअल न चओ, तव्हां उन्हनि खे मुअल न चओ। मुअल न चऊं तो भला छा चऊं? रब फरमायो बल अहयाउन, उहे जिंदा हैं, वलाकिन ला तशऊरून,
पर उन्हनि जे ज़िंदगी जो तव्हां के शऊर नाहे, तव्हां वटि उहा समझ नाहे, तव्हां वटि उहो फ़िक्र नाहे, तव्हां वटि उहो इल्मु नाहे जो तव्हां उन्हनि जी ज़िंदगी के समझी सघो। जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो, मुस्लमान आहियो, त तव्हां खे मां रब ऐलान थो कयां त जेके मुंहिंजे रस्ते में शहीद थी वञनि था उन्हनि खे मुअल न सॼो इहे जेरा। रब्बुल आलमीन जल्ल शानहू इन उम्मत के एक अजीम गाल, अजीम सबक ॿुधाईंदे रब्बे कायनात फरमायो वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ, ऐं जरूर बिल जरूर असां तव्हां खे आज़माईंदासीं, तव्हां जी परखा वठंदासीं, तव्हां जो इम्तिहान वठंदासीं। इहा ॻाल्हि जरूर थियणी आहे। ए मुसलमानो, ए कलमे पढ़ण वारो, ए मुसलमान सलाइण वारो, रब तो फरमाए त असां तव्हांखे जरूर आज़माईंदासीं। कीअं आज़माईंदासीं? कॾहिं खौफ ॾींदासीं, कॾहिं बुख ॾींदासीं, व नक्सिम मिनल अमवाल वल अनफुस, कॾहिं मालनि जो नुक़सान, कॾहिं जानियुनि जो नुक़सान ॾींदासीं, व समरात, कॾहिं पोखुनि जो नुक़सान ॾींदासीं। बोॾूं अची वेंदियूं, कॾहिं सोकूं अची वेंदियूं, कॾहिं माल में मारो पइजी वेंदो, कॾहिं औलाद प्यारो तव्हां खां जुदा कयो वेंदो। इहे आज़माइशूं, इहे इम्तिहान, इहे ॾुख, इहे परखाऊं तव्हां जे मथां ज़रूर असां आणींदासीं। वबशिर साबिरीन, ए हबीब मुबारक ॾे उन्हनि खे जेके सब्र करण वारा। को खौफ अची वियो त उन ते बेसब्री न कंदा आहिनि, खौफ जे वक़्त में सब्र कंदा आहिनि। अची वई, रोज़ी जी तंगी अची वई, गम ऐं ॾुख अची वियो, माल जो नुक़सान थी वियो, या उन्हनि जे जानियुनि जो नुक़सान थी वियो, या पोखुनि जो नुक़सान थी वियो, त उन ते मातम न कंदा, उन ते पिटको न कंदा, उन ते बेसब्री न कंदा, पर मोमिन बाना उहे आहिनि जेके उन ते सब्र कंदा। कीअं सब्र कंदा आहिनि? जो उन ते हाय घोड़ा न कंदा आहिनि, रड़ दाह वाको न कंदा आहिनि, बल्कि चवंदा आहिनि त जंहिंमें अल्लाह राज़ी आहे असां उन में राज़ी आहियूं। अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जॾहिं उन्हनि ते का मुसीबत ईंदी आहे, जॾहिं को उन्हनि ते आज़माइश जो लम्हो ईंदो आहे, जॾहिं दिलि उन्हनि जी गमज़दा ऐं परेशान थींदी आहे, त उन ते मातम ऐं पिटको न कंदा आहिनि, हाय घोड़ा वाको न कंदा आहिनि, पर उन वक़्त में चवंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असां खुद भी अल्लाह जा आहियूं, वरी मोटी बि अल्लाह ॾे वेंदासीं। अज़ीज़ान मोहतरम, पहिरीं रब शहीदनि जो ज़िक्र कयो, शहीदनि जो ज़िक्र कयो त जेके ख़ुदा जे रस्ते में शहीद थी वञनि था उन्हनि खे मुअल न छॾियो। उन खां पोइ रब फरमायो त इहे आज़माइशूं तव्हां ते ज़रूर ईंदियूं, इम्तिहान ज़रूर ईंदा। उहे इम्तिहान जूं सूरतूं बि रब घणे ॿुधायूं त हिन हिन तरहनि सां तव्हां ते परखा ईंदी। पोइ आख़िर में रब ऐलान फरमायो त मुंहिंजा बाना, मुंहिंजा मोमिन बाना उहे अथव जॾहिं ॾुख ऐं गम, परेशानियूं ऐं सदमात ईंदा आहिनि त उन ते रड़ वाके करण जे बजाए चवंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असां अल्लाह जा आहियूं ऐं मोटी बि अल्लाह ॾे वेंदासीं। उन जो सिलो, इन सब्र जो बदलो उन्हनि खे छा मिलंदो? उलाइका अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम व रहमा। इन्हनि सब्र वारनि जे मथां अल्लाह जे तरफ़ां सलातूं बि आहिनि त अल्लाह जूं रहमतूं। रब इन्हनि ते सलात थो मोकिले, कंहिं ते जेके सब्र था कनि। इन्हनि ते रब सलात भी मोकिले थो ऐं इन्हनि ते अल्लाह पंहिंजी रहमत भी मोकिले थो। जेके सब्र कनि था
उलाइक हुमुल मुहतदून। रब ऐलान फरमाए चलियो त हिदायत वारा इहे ही अथव। हिदायत वारा इहे ही आहिनि जेके हिन क़िस्मनि जूं तकलीफ़ूं उन्हनि ते अचनि थियूं पर उन ते सब्र कनि था। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़नि था। इहे सब्र वारा बाना आहिनि। इन्हनि ते मुंहिंजूं रहमतूं बि आहिनि, मुंहिंजे तरफ़ां सलातूं बि आहिनि। अज़न मोहतरम, हिकु मोमिन हुजण जे नाते असां सभिनी खे मदीने वारे साईं सां मोहब्बत आहे। हुजूर जे ज़ात सां मोहब्बत आहे। हुजूर जे अहले बैत सां मोहब्बत आहे। अहले बैत जी मोहब्बत ईमान जो जुज़ आहे। उन खां सवाइ ईमान मुकमिल थी नथो सघे। ऐं जॾहिं मोहब्बत वारे जे मथां जंहिंसां माण्हू मोहब्बत रखे, जंहिंखे तकलीफ़ उन खे अचे त दिल खे सदमो त ज़रूर रसंदो। ॻाल्हायो जी बिलफर्ज़ मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हांखे मूंसां मोहब्बत आहे। जेकॾहिं मूंखे ॾुख अचे त तव्हां बर्दाश्त करे सघंदो? छो त तव्हां चओ था साईं असां तूं मुर्शिद आहीं, पर मदीने वारो साईं सभिनी मुर्शिदनि जो मुर्शिद आहे। असांजो आका ऐं रहबर आहे। जे महबूब जे मथां जिन जो जान बच्चा सिर घर माल मिल्कियत मुर्शिद पीर गौस कुतुब कलंदर सब कुछ कुर्बान कजन मदीने वारे मीर। ऐं हुजूर जा बच्चा असांखे असांजे बच्चन खां मिठा आहिनि। हुजूर जा अहले बैत असांखे पंहिंजे घर वारनि खां वधीक प्यारा आहिनि या न? जेकॾहिं इहा मोहब्बत न अथव त पोइ सम्झो तव्हां मोमिन बि न आहियो। जेकॾहिं अहले बैत सां इहे मोहब्बत न अथव त मोमिन बि न आहियो। जेकॾहिं तव्हांखे अहले बैत सां सच्ची पक्की मोहब्बत आहे त पोइ तव्हां मोमिन सॾाइण जा हक़दार बि आहियो। ऐं जॾहिं करबला जे मैदान में महबूब जे बचड़नि असांजे महबूबनि खे तकलीफ़ पहुती, शहादत जो सान्हो थियो, असां उते मौजूद त न हुआसीं, पर अॼु 1500 साल गुज़रनि पिया। जेॾी महिल बि वाक़ियो इमाम हुसैन जो कननि ते पवे थो त दिलि झुरी पवे थी, अखियुनि में लुड़क वही पवनि था, दिल सदमे में चिकना चूर थी पवे थी। आहे कि न जी? इहा ई ईमान जी निशानी आहे। छो त महबूब जंहिंखे असां पंहिंजो महबूब करार ॾिनो आहे, उन महबूब जी तकलीफ़ असांजे पंहिंजी ज़ाती तकलीफ़ खां बि वधीक हुजणु खपे। करबला जे शहीदनि जो गम हर मोमिन जे दिल जो गम आहे, पर अहिड़े गम में जॾहिं इहो सदमो दिल ते वो जिक्र बुधण सां दिल में दुख ताज़ो थिए त उन वक्त में असांखे करणो चाहे जेका कुरान असांखे तालीम ॾिनी, जेको असांखे रब सेखारियो आहे त दुख जे टाइम में सदमे जे वक्त में मातम न कयो, पिटको न कयो, बेसब्री न कयो, पर उन वक्त में छा कयो जो चओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असां बि अल्लाह जा आहियूं, मोटी बि अल्लाह ॾे वञूं। जेकॾहिं तव्हां सब्र कयो, जेकॾहिं इन सदमे ते, इन दुख ते, इन गम ते तव्हां सब्र जो मुज़ाहिरो कयो त अल्लाह जो ऐलान आहे त उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा। इन्हनि जे मथां अल्लाह जूं सलातूं बि आहिनि, अल्लाह जूं रहमतूं बि आहिनि इन्हनि सब्र वारनि माण्हुनि जे मथां। ऐं रब फरमायो त उलाइक हुमुल मुहतदून, ये हिदायत वारा भी इहे थव जेके एड़े दिल जोरींदड़ सदमे ते भी सब्र कंदा। मज़मून मुखालिफ छा थियो इन आयत जे मफ़हूम जेको तव्हां ॿुधो
तो मोमिन छा कंदा आहिनि सब्र कंदा आहिनि पर जेकॾहिं इन जो मज़मून मुखालिफ ही थियो त जेके दुख जे टाइम में सदमे जे वक़्त में सब्र नथा कनि पिटको था कनि मातम था कनि बेहयाई जा लफ़्ज़ था ॻाल्हाइनि त पोइ इहे मोमिन न आहिनि इन्हनि जो क़ुरान ते ईमान न आहे इन्हनि जो अल्लाह जे नबीअ जे फरमान ते अमल न आहे हाणे फ़ैसिलो तूं पाण कर त हक़ वारो केरु आहे मातम करण वारो या सब्र करण वारो अल्लाह जो कुरान तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह नचे सुभान अल्लाह ए ईमान वारो ए मोमिनो इस्तईनु मदद वठो छाखा मदद वठूं रब फरमायो बिस्सब्र वस्सलाह जे गम चनवा दुख चनवा त पो मदद वठो सब्र का ऐं नमाज का जॾहिं तव्हां सब्र कंदो जॾहिं तव्हां नमाज पढ़ंदो त उन जो सिलो तव्हांखे छा मिलंदो इन्नल्लाह मसाबिरीन बेशक अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे ॻाल्हायो अल्लाह कंहिंसां गॾु आहे अल्लाह कंहिंसां गॾु आहे मातम वारे सां रब गॾु नाहे पिटके वारे सां रब गॾु नाहे अल्लाह गॾु उन सां आहे गॾु हुजण जो मक़सद छा आहे अल्लाह जी रहमत बरकत उन जी मदद उन जो फज़ल उन जी इनायत उन जो कुर्ब उन जी रज़ा उन्हनि बाननि सां आहे जेकी सब्र वारा आहिनि चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों ये सब्र करनो आज मुझे सुने इमाम हुसैन पंजे बच्चन के सब्र सेखारियो हुयो बुधाया कीअं सब्र सेखारियो हुयई मुझा दोस्तों हजरत इमाम अली ज़ैनुल आबिदीन जेको मुझे आका हुसैन जो शहजादो हुसैन जो बच्चो हज़रत अली ज़ैनुल आबिदीन तो रिवायत करे इन्नी लजालिसुन तिलकल अशियतिल्लती कुतिल अबी फी सबीहतिहा ओ उहा रात जे सुबुह ते मुझो बाबो हुसैन शहीद थियो मुझो अबो हुसैन जे सुबुह ॾहीं मुहर्रम ते करबला जे मैदान में शहीद थियो उन रात ॾहीं मुहर्रम वारी ते इन्नी लजालिसुन मां पंहिंजे खेमे में वेठो हुयुसि मूंखे निंड न हुई सुबुह जो मंज़र मूंखे ज़हन में पियो अचे त निंड न हुई इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए तो ओडी मल मूं ॾिठो त मुंहिंजे बाबे हुसैन खे बि निंड न हुई बाबो साईं प्यारो हुसैन भी पंहिंजे खेमे में जागी रहिया हुया ऐं ओडी मल संदन ज़बान ते ही लफ़्ज़ हुया या दहरु उफ़िलक मिन खलील या दहरु उफ़िलक मिन खलीली कम लक बेइशराक वल असीली
मिन साहिबिन औ तालिबिन कतीली वद्दहर ला यकनो बिल बदीली। ए ज़माना अफसोस तुझे मथा जो केड़ा दिल प्यारा जानी तो हिक बे खां जुदा करे छॾिया। ए ज़माना तू हिकड़े जो बदलो बे खां न वठंदोई, हिकड़े जे एवज़ बे ते मौत न ईंदो आ, जंहिंजो टाइम भरजी ईंदो आ उनखे ई वञणो पवंदो आ। ए ज़माना तू कंहिंजो मुआवज़ो न घुरंदोई, हिकड़ी जान जे पारूं जे 100 माण्हू थी बीहन त मौला इने खे न मार, असां 100 ॼणा सिर उथारियूं, असां 1000 ॼणा सिर उथारियूं, पर ज़मानो इहा ॻाल्हि क़बूल न कंदो। जंहिंजो टाइम भरजी ईंदो आ उनखे ई वञणो पवंदो आ। व इन्नमल अम्रु इलल जलीली व कुल्लु हय्यिन सालिकु सबीली। मौत ऐं जिंदगी जो हुक्म अल्लाह जे हथ में आ, ऐं हर चेहरे इंसान के या मौत वारी वाट जरूर वठणी आ। यो शेर आ जेको हजरत इमाम हुसैन रात जे वगड़े में पंहिंजे खेमे में पढ़न पिया। हजरत इमाम हुसैनुल आबिदीन थो चवे त जेॾी महिल मूं पंहिंजे बाबे साईं जे पाक ज़बान मां यो शेर ॿुधो त मूंखे पक थी त सुभाणे मां यतीम बणजण वारो आहियां, सुभाणे मुंहिंजो बाबो हुसैन मूंखों जुदा थियण वारो आ। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन तो फरमाए फआदहा मर्रतैन औ सलासा, फेरा या 3 भेरा यो सागो शेर मुझे बाबे हुसैन पढ़ियो आ। फअरिफ्त मा अरादहा, पो मूंखे पक थी वई त सुभाणे मुंहिंजो बाबो मूंखां जुदा थियण वारो आ। वो फरमाए थो त जेॾी महिल बाबा साईं जन इहो बार बार शेर वरजायो आ त मूंखे इबरत लगी। ऐं मुंहिंजी पुफी हज़रत सैयदा ज़ैनब साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका इमाम हुसैन जी भेण आ, हत्ता जात इलैहि फक़ालत वल्लाहि लैतल मौत आदमनी। बीबी ज़ैनब चवण लगी ओ अदा ही जेको तो विछोड़े जो शेर पढ़ियो आ हाओ जे मां अग मरी वञा तुंहिंजी जुदाई न ॾिसां, पंहिंजे अते जो विछोड़ो न ॾिसां। लैतल मौत आदमनिल हयातल यौम, मुंहिंजो मौत मूंखे अॻे ई मादूम करे छॾे हां, अॼु मां चेरी न हुजां जो सुभाणे पंहिंजे अते हुसैन खे विछड़ंदो जुदा थींदो न ॾिसां। मातत उम्मी फातिमत व अलीउन अबी व हसनुन अखी व खलीफतल मादी। मुझी अम्मड़ जी जल फातिमा बि मूंखां जुदा थी वई, मुंहिंजो बाबो अली बि मूंखां जुदा थी वियो, मुंहिंजो वॾो अतो हसन बि मूंखां जुदा थी वियो, जेको खलीफ़ो गुज़रियल हुयो उन बि मूंखां जुदाई कई। हाणे तूं ई अकेलो असांजो छपर वई छावई ओ अता हुसैन, हाणे जे तूं जुदा थींदे त पो असांजो केर थींदो। ये चई बीबी ज़ैनब साइण रोण लगी आ, अखियुनि मां नेज़ सेले अश्क रवां थी वियो, लुड़कन जी बारिश वसण लगी आ। हज़रत बीबी ज़ैनब साइण रोई चवे थी दर ज़ब्त जटोड़े निकता हिने लुड़कन खे अलाए छा थियो हिक ॿिए जे पुठियां डुकंदा था अचनि, लुड़कन खे अलाए छा थियो दर ज़ब्त जा टोड़े निकता आहिनि।
कन के लाए छाजो दर सब तजा ट्रोड़े निकताए ने जेरी मल हजरत सैयदा ज़ैनब रोन लगिया फनज़र इलैहा सैयदना इमाम हुसैन पंजी भेण जी या कैफियत जरे निहारी डिठिया फकाल या उख्ता ला युज़हिबन हिल्मक शैतान ओ मुझी भेण ज़ैनब शैतान तुझी बुर्दबारी तो खो न फरे ओ ज़ैनब पंजी बुर्दबारी न छड़ जाए पंजो सब्र न छड़ जाए ओ ज़ैनब जिए तू सब्र सा जिंदगी गुजारिया हाने मुझे विछोड़े ते बेसब्री न कजाए हिल्म बुर्दबारी सब्र सा रह जाए मुझा दोस्तों बुधो बुधो ही इमाम हुसैन जी तालीमा पंजे बच्चन के पंजे घराने के पंजी भेण सैयदा ज़ैनब के इमाम हुसैन छापो नसीहत करे ला युज़हिबन हिल्मक शैतान तुझी बुर्दबारी शैतान न वठी वने ओ मुझी अदी बुर्दबार थी सब्र वारी थी मुझा दोस्तों जनी मल हजरत बीबी ज़ैनब साइण बेसब्री जो इजहार करने लगिया वखर्रत मग़शियन अलैहा बेहोश थी जमीन ते गिरी पिया फकामा इलैहा फसब्बत अला वजहल मा इमाम हुसैन वेझो आया पंजी भेण के उथारियूं पानी जा छंडा सनम चेहरे ते हणी ऐं फरमाइन था या उख्ता इत्तकिल्लाह व तअज़्ज़ी बिइज़्ज़िल्लाह ए मुझी भेण सा अल्लाह खां डिॼ ऐं अल्लाह जे रज़ा ते राज़ी रह या उख्ता अबी खैरुम मिन्नी व उम्मी खैरुम मिन्नी व अखी खैरुम मिन्नी वली वलहुम व कुल्ल मुस्लिमिन उसवतुन बिरसूलिल्लाह ओ मुझी भेण ज़ैनब मुझो अतो हसन मुखा भलो हो वो भी दुनिया दा पर्दो करे वियो मुझो बाबो अली मुखा भलो वो भी दुनिया दा पर्दो करे वियो मुझी अम्मा खातून जन्नत मुखा जोर भली हुई वो भी दुनिया दा पर्दो करे वई मुझो नानो मोहम्मद करीम भी दुनिया दा पर्दो करे वियो असा अहल बैतन जेला ऐं सभिनी मुसलमानन जे लाइ हुजूर जे तालीम में सबक आ असां जे लाइ भलो रस्तो उहो आ जेको मदीने वारो साईं असां खे सेखारे वियो आ बुधो था इमाम हुसैन जो पंजे अहल बैतन के सबक बुधो था ओ मुंहिंजी भेण वली वलहुम वलिकुल्ल मुस्लिमिन उसवतुन बिरसूलिल्लाह मुझे घराने जे लाए ऐं हर मुसलमान जे लाए जिंदगी गुजारण जो भलो नमूनो मुझे दिल पर मोहम्मद करीम जी जिंदगी में आ जेडी मल मदीने वाले साईं जो प्यारो चाचो हजरत अमीर हमजो मैदान ओहद में शहीद थियो जेडी मल जो नक मुबारक ज़ालिमन कपियो कन्न भी कपिया हुया चप भी वठिया हुया सीनो चीरे यहाँ भी कठियो हुयो पर एड़े टाइम ते हबीबन करीमन मातम को न कयो हुजूर जे अहल बैतन मातम को न कयो ए फातिमा ए मुझी भेण ज़ैनब हुजूर जी जिंदगी में असां जे ला बेहतरीन नमूने अमला जे हुजूर सब्र सेखारे विया ती असां अहल बैतन के भी सब्र करनो आ
चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। बुदो बुदो ओ मुसलमानो ओ मोमिनो बुदो, हजरत सैयदना इमाम हुसैन पंजी भेण सैयदा ज़ैनब साइन के फरमान था रज अलैहा अल्लाह तफअल शैअन मिन हाज़ा बाद क़त्लिही। फरमाइन साथ मुझे कत्ल खापो मुझे शहादत खापो ये बेस ये तू रड़दा वागो नक जाए एड़ा लफ्ज़ जे हीर चई ए मुझी भेण ज़ैनब सुभाणे खा जुदा मुझे जुदाई ते सब्र क जाए ये हल जा वे मोहम्मद मुस्तफा तरीक़ साईं जेको से ये हुई जी तालीम जेका पंजे घर चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि इमाम अबू नईम तो रिवायत करे तो जने इमाम हुसैन जो सिर नेज़े दे मथा हुयो ऐ बचड़ा अहल बैत पुठों पुठों पिया चन सवार हुयो ऐ इमाम ज़ैनुल आबिदीन रोई पियो चवे त ज़ालिमो थोड़ी देर मुखे बाबा साईं जो सिर दियो त मां मिठड़ियूं ॾिया पेशानी चुमा पर हू ज़ालिम जन जे दिल में रहम न हुयो तरस न हुयो सिर मुबारक ॾियण ते आमादा न थिया। रावी तो चवे त जेरी मल इमाम हुसैन जो सिर दमश्क जे बाज़ारुन में अचे पियो त हिकड़ो माण्हू अॻियां अॻियां कुरान जी सूरत पढ़ंदो पियो वञे। कहफ सूरत जी आयत अम हसिबत अन्न असहाबल कहफ वर्रकीम कानू मिन आयातिना अजबा। छा तव्हां समझो था असाबे कहफ ऐं रकीम जो किस्सो असां जे निशानी खां को वधीक अजीब जेॾी महिल इन आयत ते कारी पहुतो त इमाम हुसैन जा चप चुरिया वो महीनन का कटियल सिर धड़का धार थियल सिर मुबारक उन जा चप मुबारक चुरिया ऐं ज़बान मां आवाज आयो आजब मिन असाबिल काफ़ कतली व हमली। असाबे काफ़ई रकीम जे किसन का हुसैन जो किस्सो अञा वधीक अजीब जो मुझो सिर नेज़े ते दमश्क में आ मुझो जिस्म करबला जी सरजमीन ते आ पर अज मु हुसैन जी ज़बान ते वरी बि रब जी कुरान जी तिलावत जारी आ मुझो किस्सो असाबे काफ़ का वधीक जब ओ मुझा दोस्तो इमाम हुसैन सब्र कयो इमाम हुसैन जे बच्चन सब्र कयो आल बैतन सब्र कयो छो त कुरान उन्हनि जे घर में नाज़िल थियो कुरान वारी सब्र वारी तालीम ते उन्हनि अमल करे दुनिया वारनि खे ॾेखारियो। ओ मुसलमान अज जेकॾहिं सच्चो मोमिन आहीं त सब्र वारो बणिजी वञ पिटके ऐं कुटके वारो न मथो पंहिंजो न फाड़ सीनो पंहिंजो न पिट पंहिंजे पाण खे पंहिंजे हथनि सां ज़ख्मी न कर पर छा कर अल्लाह जो कुरान पढ़ त अहल बैतन जा रूह राज़ी थियनि। चो सल्लल्लाहु अलैहि
सल्लल्लाहु अलैहि या इमाम अबू बकर अंबारी रहमतुल्लाह अलैह रिवायत आने थो त जड़ी मल बीबी ज़ैनब साइण इन सिर मुबारक सा गड्डू हुई अखरजत रअसुहा मिनल खबाए वंशदत राफतन सौतहा जरिमल इमाम हुसैन जो सिर मुबारक धड़का धार करे खणी पिया वञन त ओडी मल आवाज आयो मादा तकूलून इन कान नबी लकुम मादा फालतुम व अंतुम आखिरल उम्मी बिइतरती व बिअहली बाद मुफ्तकदी मिनहुम असारी व कतला दुर्रजू बिदमी ओ जालिमो जरे कम जो ॾियारो थींदो तव्हां पंहिंजे नबीअ जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदो जे नबीअ तव्हां खां वाइदो वरितो हुयो त मुंहिंजे अहल बैतन जी इज़त कजो मुंहिंजे अहल बैतन सां मुहबत रखजो अॼु तव्हां छा कयो आहे जो हिकड़नि खे क़त्ल कयो आहे ॿियनि खे कैदी बणायो आहे अॼु नबी जे अहल बैतन खे तव्हां ईज़ा पहुचाया आहिनि तव्हां क़यामत जे ॾियारे रसूल जे अॻियां कहिड़ो जवाब ॾींदो इहो जेॾी महिल आवाज़ गूंजण लॻो आहे त उन्हनि ज़ालिमनि जा गाटा हेठि थी विया शर्म खां कंध झुकी विया कुछण जी उन्हनि में हिम्मत न थी सघी पर मुंहिंजा दोस्तो अहल बैतन अहिड़े टाइम ते बि सब्र करे क़ुरान पढ़ी ॾेखारियो ओ मुंहिंजा दोस्तो वो जेॾी महिल इमाम हुसैन जो काफ़िलो ऐं सिर मुबारक जेॾी महिल यज़ीद जे क़रीब शहर जे पहुतो आहे त माण्हुनि ॿुधायोसि त इमाम हुसैन शहीद थी वियो ऐं उन जा साथी कुल शहीद थी विया उन्हनि जा सिर मुबारक खणियो था अचनि यज़ीद ॾिठो त हाणे मुंहिंजी हुकूमत न हली वञे माण्हुनि में बग़ावत थींदी वॾो ज़ुल्म थी वियो आहे नबी जो बच्चो शहीद थी वियो आहे हाणे मुंहिंजी हुकूमत खे लोॾो आहे मुंहिंजा दोस्तों उन्हें मल पंहिंजे घर वारनि खे चई जल्दी कयो कारा कपड़ा पायो सूअ कयो मातम कयो ऐं इब्न ज़ियाद ते लानत विझो उमर बिन साद ते लानत विझो चो त असां न कयो आहे ने इब्न ज़ियाद इहो कम कयो आहे मुंहिंजा दोस्तो सब खां पहिरीं कारा कपड़ा पाए मातम करण वारो यज़ीद जा घर वारा हुया ओ मुजादा वो हाने तू इंसाफ कर तू पान फैसलो कर तो यजीद जो तरीको भलो या हुसैन सोने जो तरीको भलो हां सैयदा ज़ैनब जो तरीको इमाम ज़ैनुल आबिदीन जो तरीको भलो या यजीद जे घर वारन जो तरीको भलो पुना कारा कपड़ा पा महरम जे महीने में इमाम जिंदा आहे यो मातम जायज नाहे ना दर दर दुहलव जा महरम जे महीने में ना दर दर दुहलव जा महरम जे महीने में इमाम जिंदा आहे यो मातम जायज नाहे ना दर दर दुलव जा पढ़ पंजन माजू सारे ना वे खुदा के विसारे पढ़ पंजन माजू सारे ना वे खुदा के विसारे रख रोजा बिन के रखा महरम जे महीने में ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में इमाम जिंदा आहे सुनो हुसैन जिंदा आहे यो पिंड को जायज नाहे ना कारा कपड़ा असहाब नबी जा प्यारा सब हाथी हिदायत वारा
असहाब नबी जा प्यारा हड़ हादी हिदायत वारा तू तन जो शान बुधा महरम जे महीने में तू तन जो शान बुधा महरम जे महीने में ना कारा कपड़ा पा चार यार चंगेरा सोना सच सितारा तू तना तन जो शान घटा महरम जे महीने में ना तन जो शान घटा महरम जे महीने में ओ इमाम जिंदा आहे गाल बड़े दिया ना हाँ जेके बने थी सो गड़जी चढ़े तो सुन्नत कौन सुनाती तो भंग सा दिल आलाती ओस कर सब्र छड़े पिटका महरम जे महीने में कर सब्र छड़े पिटका महरम जे महीने में इमाम जिंदा आहे हुसैन जिंदा आहे यो मातम जायज नाए ना दर दर दुल वजा छड़ कर मुल्ला ते कावड़े कड मन पंजे मामा कड़े तू रब जो जिक्र कमा महरम जे महीने में तू रब जो जिक्र कमा इमाम जिंदा आहे यो पिट को जायज नाए ना दर दर दुल वजा ना दर दर दुल वजा महरम जे महीने में ना दर दर दुल अल्लाह अल्लाह मुझे सुने इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जेडी मल हजरत इमाम हुसैन करबला जे मैदान दे अचन था त हिकड़े यजीदी लश्कर मजा यजीदी लश्कर में हिकड़े मानू हजरत इमाम हुसैन के तानो हयो संदन चेहरे जे बारे में मुझा दोस्तों तानो हयई इमाम हुसैन उनके वरंदी न ॾिनी थोड़ी देर गुजरी त उन्हें मानू जो चेहरो कारो थी वियो जे सुने हुसैन जे चेहरे के तानो हयो रब तड़े खड़े फैसलो कयो उन्हें जो चेहरो मुंह कारो बणजी वियो मालूम थियो त अहल बैतन जे दुश्मनन जा मुंह कारा हुंदा ऐं अहल बैतन जे हुबदारन जा मुंह नूर वारा चमक वारा हुंदा मुझा दोस्तों जॾहिं हज़रत इमाम हुसैन शहीद थियन जेला मैदान में निकरन था पिया मुझा दोस्तों इमाम बाहर निकता है त सैयदा साईं जी घर वारी अर्ज़ थी करे त ए मुझा वर हुसैन तू त वञी थो पर हेॾे निहार अली असगर जो छा हाल अली असगर उन जे करे बेताबा इमाम हुसैन पंजे बचड़े शहजादे अली असगर के खणी फुरात जी नदी दे हलन था पानी प्यारण जे लाए त हिकड़े ज़ालिम इमाम हुसैन के चयो त अॼु कीअं तू उञारो ही तुंहिंजा बच्चा उञारा आहिनि हे ॾिस असां कीअं पिया था थधा पाणी पीऊं जेॾी महिल उन माण्हू इहे लफ़्ज़ चया इमाम हुसैन फरमायो खुदा कंदो तुझी उञ कदे लहंदी न खुदा जो कसम रिवायत में अचे थो त उन माण्हू के उल्लीअ जी बीमारी लगी पानी दा मट पींदो वञे पर उञ न लहेस जेतरो पानी पिए उञ वधंदी वनेस फुरात जी नदी जे किनारे ते अचे बीठो जे लपन मां पी भ्यो न तो थे में मुखे
गिलासन में प्यालन में ढो न तो जे उन नहर में वनी बात खोड़ी पानी पियंदो रहो उन न लती सा न लती सोने हुसैन जा लफ्ज निकरी विया उन जी उन न पई लहे ता जो पानी पियंदे 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 पेट फाटी वियो मरी वियो जहन्नम जो हकदार बन जी वियो पर उन न लथस सा न लथस मुझा दोस्तों मुझे सुने हुसैन उन्हें जे बच्चन चवनी पंजे नाने जे हौज कौसर जो पानी पीतो पर आल बैतन जा दुश्मन उन्यारा उन्यारा तड़पदा तड़पदा मरी गया ओ मुझा दोस्तों हजरत सैयदना इमाम हुसैन पंजे सवारी ते अचन था प्या ते हिकड़ो कमीनो हिकड़ो यजीदी बदबख्त इमाम हुसैन के चवण लगो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह चवण लगो हुसैन जहन्नम जी तैयारी कर जान जहन्नम दे विंदे जेरी मल इमाम हुसैन के माज़अल्लाह उन जालिम कम वक्त ये लफ्ज चे आहिन ओचतो उन जे घोड़े ते सवार हुयो उन घोड़े वठीन के तडडना हेठ वनी गिरियो आ पर उन जो पैर रिकेब में फासी पियो पैर मथे ए घोड़ो टोड़न लगो जमीन करबला ते गिहली दो रयो से दुनिया से पैदा अल बैत जे दुश्मन के केड़ी रब तड़े खड़े सजा दिनिया मुझा दोस्तों घोड़ो टोड़ाई दो रयो से उन्हें के केली दो रयो जिस्म छिल जीवियो चमड़ी नहीं वई गोश्त रोड जीवियो मांस रोड जीवियो हड्डा जाहिर थी विया जमीन रतो रत थी वई ता जो पासे में एकड़ी चिखा बाह जी बरियल हुई घोड़े फेराए वनी उन्हें बाह में उछलायो से चेरो जागंदो बाह में सड़ी वियो जेको आका हुसैन के मेहणो नहीं रब दुनिया वारन के देखारियो त अहल बैत त जन्नत जा हकदार हन हुसैन जन्नत जे जवानन जो सरदार हुसैन जा दुश्मन ये बाह में पवंदा बाह में अजो बाह ठाए बियन ता घिड़न था दुनिया वारा ॾिसो ॾिसो आल बैत जन्नत में विंदा ऐं आल बैतन जा दुश्मन बाह में विंदा अगते जी बाह तन्या सा कोन ॾिठी ऐं पक्का कुरान में लिखियो बीठो आहे पर हिते ई रब ॾेखारे पियो त ॾिसो जन जी आल बैतन सा दुश्मनी आ रब ईअं उन्हनि खे कीअं थो बाह में साड़े चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि इमाम अहमद बिन हंबल पंजे मुस्नद जे अंदर मनाकिब जे अंदर रिवायत आंदी आ त अबू रजा चयो त ला तसु अलियन वला अहल हाज़ल बैत अली ऐं उन जे घराणे के घटवद न ॻाल्हाईंदा छो त जेको अहल बैतन जो दुश्मन आ उन के रब तड़े खड़े सजा दीदो पोइ इमाम अहमद रिवायत आने त कूफे जो एकड़ो शहर शख्स हुयो सो इमाम हुसैन के एकड़ो खटिया लफ्ज ॻाल्हाई जेको उन जे शान मुताबिक न हुयो घटिया लफ्ज ॻाल्हाए इमाम हुसैन जी दिल आज़ारी कयई नाशाइस्ता लफ्ज ॻाल्हाई चए थो असां ॾिसण वारा ॾिसूं बीठा ऐं इमाम हुसैन खे हुन ॻाल्हायो आहे फरमाहुल्लाहु तआला बिकौकबैन फी ऐनैहि फतुमिस बसरहु ओचतो आसमान तां ब शरारा बाह जाया हिकड़ो हिन अख में जो ॿी अख में लॻियुस ॿिन्ही अखियुनि खां अंधो बणिजी वियो जे इमाम हुसैन से दुश्मनी रखी घटिया लफ्ज ॻाल्हायो अल्लाह ताला उते जो उते उनखे अंधो बनाए छॾियो अहल बैतन जा दुश्मन अंधा भी थींदा मंडा भी थींदा बाह में भी सड़ंदा पर अहल बैतन जा हुबदार दुनिया में भी जन्नत जा हकदार आखिरत में भी अल्लाह जे नेमतुन जा हकदार बणजी वेंदा चो सल्लल्लाहु अलैहि
सल्लल्लाहु अलैहि या ओ मुझा दोस्तों वो अहले बैतन सां मोहब्बत रखो एड़ी मोहब्बत एड़ी उल्फत जो पंहिंजे बच्चन खां वधीक नबी जे घराणे सां मोहब्बत हुजे साईं फरमाइनि था जे मुझे बच्चन सां मोहब्बत रखी उहे क़यामत जे ॾियारे में मूंसां गॾु जन्नत में वेंदा न चयो सुभान अल्लाह हाँ साईं फरमाइनि था मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई फी दरजती यौमल क़ियामह साईं फरमाइनि था जंहिं मूंसां मोहब्बत रखी हबीबन करीमन सां जंहिं मोहब्बत रखी ऐं मुंहिंजे ॿिन्ही बचड़नि हसन ऐं हुसैन सां जंहिं मोहब्बत ऐं हिननि जे अबे ऐं हिननि जी अम्मा सां जंहिं मोहब्बत साईं फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त कान मई मूंसां गॾु फी दरजती मुंहिंजे पाड़े में हूंदो हाँ इंशाअल्लाह इंशाअल्लाह हिन अहले सुन्नत व जमात के मदीने वारे साईं जो पाड़ो मिलंदो हाँ वो मुझा दोस्तों वो अहले बेतन सां जे मोहब्बत आ तो उनके तरीके ते भलबो न हाँ जे अहले बेतन सां मोहब्बत आ तो 5 वक्त नमाज हाँ मातम करणो बना है मातम ॾिसणो बना है हिकड़ा वरी चवंदा कंदा कोन आहियूं भई ॾिसंदा आहियूं जिते महबूब जे खुलफाए राशिदीन के घट वध गालाइन हजरत अबू बकर ऐं हजरत उमर जे शान में गुस्ताखियूं कन तू ॾिसण तो हां बुढ़ी न तो मरी हां ओ मुजादा जिते महबूब जे खुलफाए राशिदीन मुझे मुस्तफा जा प्यारा यार जेके अजब गुंबद खदरा में मुस्तफा जे भाकर में गड्ड हां उन्हनि खे ॾिसण वेंदे जेके घट वध गालाइन चैन यारन के तू उन्हनि जे महफिल में वेंदे वायदो कर न वञो हथ मथे कर हां ओ मुजादा वञबो त एड़ी महफिल में वञबो जिते मुस्तफा जे मोहब्बत जो सबक जिते अहले बैतन जे इश्क ऐं उल्फत जो सबक हां इंशाअल्लाह वरी ये मजलिस पूरी थी वरी हलूंदा हुते ताज मस्जिद में अन्या कुछ तव्हांखे दिल जा ॻाल्हियूं ॿुधाइणियूं समझो था न अन्या अहल बैतन जो शान तव्हांखे उते ॿुधाइणो ईअं न त हाणे हितो ॿुधोसीं सही साईं जी ज़ियारतड़ी बि कईसीं तकरीर बि ॿुधीसीं हाणे न इंशाअल्लाह ताला उन पिड़ ते बि गॾु हलबो अल्लाह ताला जल शान शाल अमल जी तौफीक कर मुश्किल ज़दन जो मुश्किलातूं आसान फरमा